साईं मौलाना साहब जिन नुक़्ते नज़र पेश कयो आहे चए थो मसलन हाणे हींअर कई इस्लाम हीअं थो चए इस्लाम जे इन चवण खां पोइ जेके चूंडजी अॻियां आया हुआ त कहिड़ो आहे उहे कातल ऐं जलाद न हुआ जिन ॿियनि मुल्कनि ते हमला करे लखनि माण्हुनि खे मारायो इस्लाम इस्लाम जे नारनि जे गूंज में उहो माण्हू कोन आहे जिन माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो हे ख़लीफ़ा कहिड़ो आहे हे अब्बासी कहिड़ो आहे हे यज़ीद कहिड़ो आहे हे सुल्तान कहिड़ो आहे हे मलूक कहिड़ो आहे हे गुंडा जेके दुनिया जे वेठा ॾाढियूं रखा मुल्क जा मालिक ते वेठा हुआ उन्हनि खे मुलनि जी ताईद हासिल न हुई हिंदुस्तान में जेको अज़ाब थियो इन में केरु हुआ फ़क़ति ईअं चई छॾ इस्लाम हीअं थो चए इस्लाम हीअं थो इस्लाम हीअं थो इस्लाम जे चवण खां पोइ जेको नतीजो निकितो सॼी दुनिया जे मथां हिननि माण्हुनि बदमाशियूं कयूं ज़ुल्म कयूं बर्बरियत कयूं पहचानतूं कयूं सभिनी इल्ज़ाम इस्लाम जी तंहिं करे साईं खे इस्लाम जे पारां ॻाल्हाइण जो एतिरो ई हक़ आहे जेतिरो मूंखे आहे कंहिंखे बि आहे को माण्हू इस्लाम जो वारिस थी वियो छा हिते दुनिया जे अॻियां रिकॉर्ड पियो आहे जेके हिन जा चूंडियल माण्हू जेके हुआ साम्हूं अॻियां बीठा आहिनि इहे छा पिया कनि चूंडियल वॾा आलिम जेके सदर हुआ जेके लीडर हुआ उन्हनि छा कयो अमेरिका जे पुठियां कोन हलिया लखे माण्हू कोन मारायूं रत जूं नदियूं कोन वहायूं पाकिस्तान खे तबाह कोन कयूं मुस्लमानी दुनिया खे तबाह कोन करे छॾियूं हिननि जो ई कमु आहे जिन मुस्लमानी दुनिया खे तबाह करे कमज़ोर करियो हिननि तंग नज़र अनपढ़ियल जाहिल माण्हू जेके इस्लाम जे पारां सॼो ॾींहुं वेठा ॻाल्हाइनि तिन मुल्क खे तबाह बर्बाद कयो आहे ऐं हुन ते इल्ज़ाम थो रखां हिननि माण्हुनि असांजे मुल्क खे हिननि तो बादशाहनि हाकमनि बदमाशनि जेके चयो थो इस्लाम जा अलमबरदार ख़लीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन फलाणा हुआ इन्हनि मुल्क खे तबाह कयो तव्हांजूं फ़ौजूं अमर बिन आस जी अॻवानी हेठि सिकंदरिया ते हमिलो करे आयूं असांजूं फ़ौजूं हमिलो करे आयूं कहिड़ो मिस्र वारनि अची असांजा धाड़ा आया हुआ जंहिंजे पाण खां करे हलियासीं बुश बि मज़हब जी जंग विड़ी सभु हिंदुस्तान जी बि पाण ॻाल्हि करे वियासीं ॿियनि जी त पोइ जेको इस्लाम जी जेका जहाद जी ॻाल्हि तव्हां कयो था पिया त उन्हनि खे बि त जवाबु त इस्लाम खे बि त ॾियणो आहे न जवाब हेॾी चरिया ॾींदा चरिया मौलाना वेठा सही ॾींदा मुंहिंजी ॻाल्हि मौलाना जी या हिननि खे इल्मु आहे हिननि खे जंग जो फन अचे थो हिन खे डिप्लोमेसी अचे थी हिननि पढ़ियो आहे हिन जदीद दौर खे मुतालो कनि काल कदा छा थींदा हिन दौर जूं ज़बरदस्त तक़ाज़ाऊं जंहिंमें माण्हुनि खे समुंड पीअणो आहे हिननि में को अफ़ाल हुजे को हुजे का सम्झ हुजे का ॻाल्हि हुजे सॼो ॾींहुं रखूं था फलाणो हीअं थियो फलाणो हीअं थियो ॾाढे अदब जूं वारियूं ॻाल्हियूं वेठा कनि भई उन्हनि ॾींहंनि में इहे ॻाल्हियूं ठीकु हुयूं अॼु जी हिननि खे कहिड़ी ख़बर मसलन अकुल इहो हो न बुश सां ऐं रीगन सां गॾिजी विया हुनजो अमी गाज़ी आहे हे चऊं सां गाज़ी आहियूं गाज़ी थी सॼे मुल्क जी भीग करे अफ़गानिस्तान ही जेके रत जा दरिया पिया वहनि से हिननि जा त कम आहिनि ॿियो कंहिंजा कम आहिनि हे जेके उलमाए कलाम अज़ीम पढ़ियल फलाणा अब असांखे जंहिं कम जी ख़बर न आहे छो त मुदे ख़ारिज ॻाल्हियूं साॻी रट जदीद दौर में त हिननि जो वास्तो कोन्हे इनकम टैक्स छा आहे बनी छा आहे भाण मिले थो माण्हू पढ़नि था स्कूल में छा थो थिए हिननि तइलीमी अदारनि में दहशतगर्दी आहे गुंडा पढ़नि नथा ॾियनि हिन ॾे कोन वास्तो आयो तूं ॿुधायो फलाणी तरह हीअं थियो पोइ हिन में को अक़ुल हुजे को दिमाग़ हुजे त हिन दौर में बाबा नयूं ॻाल्हियूं खपनि छाकाणि जेके हुकमान त हिकु पासे मुला तुंहिंजा अफ़ाल इहे चरिया यानी कंहिं कम जी ॿेड़ी ॿोड़ाणी हुजे त मुलनि जे हवाले कमु करियो त जेका ठहियल ॻाल्हि हूंदी हे उन खे फिटाए तकड़ियूं ॿुधाए हदीसूं आयतूं ॿुधाए कब लाइ छॾंदा